बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोची खाने में खुशामदीद। अॼु असां हिकिड़ी ग्रेवी ठाहींदासीं जेका तव्हां कीअं बि यूज़ करे सघो था। मां त हींअर पीज़ पटाटा ठाहिया आहिनि, पर तव्हां मुर्गी में, मच्छी में या कहिड़ी बि सब्ज़ी हुजे उन में ठाहे सघो था। हिन जो टेस्ट ईअं हूंदो आहे जीअं तव्हां सम्झो त हीअ तव्हां का कीमे वारी भाॼी था खाओ। बसर खणंदासीं, साबित बसर, उनखे काओ बि कटण जी ज़रूरत न आहे। उन्हनि खे फ्राए कंदासीं, जीअं मां तव्हांखे हीअं ॾेखारियां थी त हीअं फ्राए कंदासीं। जॾहिं उहे फ्राए थी वञनि, उनजी भली मथीं लेयर फ्राए थी वञे त उनखे बर्फ़ जे पाणी में विझंदासीं। बर्फ़ जो पाणी खयो आहे, बर्फ़ खई आहे, उन में विझंदासीं बसरनि खे थोरो ब्राउन करे। जॾहिं बसर ब्राउन थी वेंदा, हेठि मथे करे ॾिसंदासीं, हेठां मथां ॿिन्हिनि तरफ़नि खां ब्राउन थी वेंदा त उहे उन में विझी रखंदासीं। उनखां पोइ थूम जूं 2-3 ॻड़ियूं उहे बि उन ई तेल में विझंदासीं। बाहि बिल्कुलु सिली हुजे, जीअं उहे हल्की हल्की साइणा न आहिनि, असांखे सिर्फ़ु पचाइणा आहिनि। टमाटनि खे बि जीर ॾेई मां 2 टमाटा खया आहिनि, 3-4 ॻड़ियूं थूम जूं खयूं आहिनि, ऐं टमाटनि खे बि एसि ताईं पचाईंदासीं जो उनजी खल लाइक पोड़नि वांगुरु थी वञे, या ईअं जो सॼी खल उनजी लही वञे न। उनखां पोइ उनखे बि उन बर्फ़ वारे पाणी में विझंदासीं आराम सां, जीअं खल लही वञे। उनखां पोइ सावनि मिर्चनि खे बि उन में कंदासीं। उनखां पोइ उनखे ग्राइंड कंदासीं। ग्राइंड करे तव्हां जेको तेल आहे, तेल में पचाए ईअं ई बि रखी सघो था। मतिलबु तेल में पचाए जेॾीमहिल पची वञे, सफ़ा उनजो तेल छॾिजी वञे, लूणु मिर्च वग़ैरह विझी तव्हां हिन स्टेज ते जॾहिं लूणु मिर्च विझी छॾियो, तव्हां कंहिं बि बॉक्स में विझी रखी सघो था ग्रेवी ठाहिण लाइ। तव्हां बसि 5 मिंटनि में इहा ग्रेवी तव्हां ॿाहिरि कढोसि, उहा ई बर्फ़ वारी विझोसि पाणी इन में, तेल देगिड़ी में, ऐं तव्हां चिकन वग़ैरह विझो। तमामु बहितरीनु चिकन ठहंदो आहे। हीअ ग्रेवी आहे, इहा रखी सघो था। हाणे उन मां मूं अधु ग्रेवी रखी छॾी आहे केॾीमहिल ॿिए मतिलबु उन में यूज़ करण लाइ। हीअ मां उन मां अधु ग्रेवी खई आहे, ऐं उनखां पोइ वरी जेको आहे हिन में मां पीज़ ऐं पटाटा विझंदसि। पहिरियां उन में मां लूणु विझंदसि हिकिड़ो चमिचो, त तव्हां अगरि लूणु मिर्च विझी बि रखणु चाहियो त कोई इशू न आहे। ऐं उन में हिकिड़ो चमिचो ॻाढ़नि मिर्चनि जो विझंदोमांसि। ॿियो वरी जेके मां मसालो, सीक्रेट मसालो ठाहींदी आहियां, उहो विधो आहे। थोरो हिन में कढ़ाई गोश्त मसालो विधो आहे, थोरी मां हेड विधी आहे, हिकिड़ो चमिचो 1.5 चमिचो तक़रीबन हिन में मां धाणनि जो विधो आहे, पीठल धाणा जेके हूंदा आहिनि उनजो विधो आहे, ऐं अधु चमिचो मां जीरे जो विधो आहे। जॾहिं इहे सभु शयूं विझी छॾींदसि, उनखां पोइ उनखे घुमाईंदसि। जॾहिं घुमी वेंदियूं, जॾहिं सम्झंदसि तेल छॾिजी वियो आहे, हींअर तेल छॾियल ई लॻे थो, उनखां पोइ असां हिन में पटाटा विझंदासीं। छो जो पटाटो देरि सां ॻरंदो आहे, ऐं टमाटे या खट जे करे, ऐं पीज़ जेके आहिनि जल्दी ॻरी वेंदा आहिनि। पहिरियां थोरा पटाटनि खे भुञंदासीं। जॾहिं पटाटो थोरो सम्झंदासीं भुॼी वियो आहे, त उनखां पोइ वरी हिन में असां पीज़ विझंदासीं। पीज़ मां पहिरियां जीअं जंहिं मौसम में हूंदा आहिनि त मां कढी ऐं फ्रीज़ करे छॾींदी आहियां। जंहिं वटि लाइट जो इशू न हुजे त उहो फ्रीज़ करे, जंहिं वटि लाइट जो इशू न हुजे त उहो पंहिंजी क़िस्मत खे चवे। त इन जे करे मां उन में मतिलबु फ्रीज़ करे मटर रखी छॾींदी आहियां, पीज़ मटर जेके बि। जॾहिं आलू बि ॻरी वेंदो, मटर बि ॻरी वेंदा, थोरो हिन में मां पाणी विझंदसि। जॾहिं ॻरी वेंदा त तव्हांखे सर्व करे ॾेखारींदासीं। हीअ खाइण में ग्रेवी हिन जी जेका आहे सफ़ा कीमे वांगुरु हूंदी आहे। ईअं लॻंदो त पीज़ पटाटा ऐं कीमो ठाहियो आहे। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।